इमरान खान वज़ीर आज़म रहंदो या न, फ़ैसिलो सुभाणे थींदो। क़ौमी असेंबलीअ में सुभाणे बेइतमादी रिथ ते वोटिंग थींदी। वज़ीर आज़म इमरान खान हिकु दफ़ो ॿीहर बेइतमादी रिथ खे अमरीकी साज़िश करार ॾेई छॾियो। परॾेही साज़िश नाकाम बणाइण लाइ नौजवाननि खे एहतजाज जो सदस्य चवणु आहे त अमरीका मुख़ालिफ़ धुर सां गॾिजी हुकूमत जे ख़ात्मे लाइ साज़िश कई आहे। अमरीकी ग़ुलामनि खे ॿीहर वापसि आणण जी कोशिश कई पई वञे। प्लान तयार, इंशाअल्लाह सुभाणे मुख़ालिफ़ धुर खे शिकस्त मिलंदी। हू अमरीका जो मुख़ालिफ़ न रहियो आहे। भली केर बि सुपर पावर हुजे, मुल्की मफ़ादनि ते सौदेबाज़ी न कई वेंदी। फ़ौज सां के बि इख़्तिलाफ़ न आहिनि। संदनि न्यूट्रल रहण जे फ़ैसिले जो एतिराम आहे। पाक फ़ौज ऐं हुकूमत में लाॻापा मिसाली आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सुभाणे पहिरियों रोज़ो नए पाकिस्तान में रखियो वेंदो ऐं पुराणे पाकिस्तान में खुलंदो। इमरान खान बेइतमादी रिथ वापसि वठण लाइ मिनथूं कयूं, पर संदनि जवाबु हो एब्सोल्युटली नॉट। कहिड़े क़िस्म जो रांदीगर आहे जो शिकस्त क़बूल करण बदिरां पिच ते लेथड़ियूं पाए रोई रहियो आहे। कप्तान ट्रंप पां मुतासिर आहे ऐं हाणे ट्रंप बणजण जी कोशिश पियो करे। रमज़ान मुबारक में शैतान खे बंदि रखियो वेंदो आहे। बनी गाला जे शैतान खे बि बंदि कबो। हारायल शख़्सियत जमहूरी अमल खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कंदो। सुभाणे खां ई अवामी मसइला हल करण जी शुरूआत कई वेंदी। बेइतमादी रिथ में शिकस्त खां पोइ वज़ीर आज़म खे धमकियुनि जो जवाबु ॾियणो पवंदो। गद्दारी जे केस जी शुरूआत कप्तान खां थींदी। इमरान खान शिकस्त क़बूल करण बदिरां क़ौम खे विरहाइण जी साज़िश करे रहियो आहे। आईन ऐं कानून ते अमल खां इनकार कयो पियो वञे। कप्तान जी गैर जमहूरी सोच खे आईन तहत दफ़न कंदासीं। बेइतमादी रिथ जी हिकमत अमली कामयाब साबित थींदी। आज़ाद क़ौम बणजण लाइ किश्तो टोड़ो पवंदो। पाण ते भाण खां सवाइ आज़ादी न हूंदी। फ़क़ीर पंहिंजी मर्ज़ीअ सां न हलंदा आहिनि। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले तहत समूरनि मेंबरनि खे वोट ॾियण जो हक़ मिलणु घुरिजे। मुख़ालिफ़ धुर जो अॻवान शहबाज़ शरीफ़। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो चवणु आहे त अमरीका सां लाॻापा वसी करण जा ख़्वाहिशमंद आहिनि। पाकिस्तान खे कंहिं सियासत ते यकीन आहे। अमरीका पाकिस्तान लाइ सभ खां वॾी एक्सपोर्ट मार्केट आहे। हू सभिनी सां गॾिजी कमु करण जा ख़्वाहिशमंद आहिनि। चीन सां सीपेक मुआहिदो तमामु घणो अहम आहे। रूस तरफ़ां यूक्रेन ते हमिलो अफ़सोस जो बदकिस्मती आहे। केतिरा ई शहरी मारिजी चुका आहिनि। हाणे जंग बंदि थियणु घुरिजे। भारत तरफ़ां पाकिस्तानी हदुनि में मिसाइल हमले ते ॻणिती आहे। पंजाब जो वॾो वज़ीर परवेज़ इलाही या हमज़ा शहबाज़ शरीफ़ फ़ैसिलो सुभाणे थींदो। पंजाब जे नए वॾे वज़ीर जी चूंड लाइ शेड्यूल जारी। सुभाणे शाम 5 वॻे पोलिंग थींदी। जहांगीर तरीन ऐं अलीम ख़ान ग्रुप हमज़ा शहबाज़ शरीफ़ जी हिमायत जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त वज़ीर आला सेक्रेटरिएट में करप्शन जा अघ तय थींदा आहिनि। इमरान ख़ान पाण सभ खां वॾी माफ़िया आहे। कामयाबी खां पोइ पंजाब में तरक़ी जे सफ़र जी शुरूआत कई वेंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त इमरान ख़ान जी रांदि ख़तम ऐं हुकूमत अक्सरियत विञाए चुकी आहे। हाणे संदसि उहिदे ते रहणु मुनासिब नाहे। इमरान ख़ान ग़लतियुनि मथां ग़लतियूं करे पियो। हुन कुर्सी बचाइण लाइ आईन खे दाव ते लॻाए छॾियो आहे। मुल्क सां खेॾण खां पासो कयो वञे। सुभाणे इंशाअल्लाह बेइतमादी रिथ कामयाब थींदी। सुप्रीम कोर्ट परॾेही साज़िश ख़िलाफ़ दरख़्वास्त इतराज़ हणी वापसि करे छॾी। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां मुख़ालिफ़ धुर अॻवान शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज़ शरीफ़ खे गिरफ़्तार कराइण जी कोशिश नाकाम। मनी लॉन्ड्रिंग केस में ज़मानत रद्द कराइण जी दरख़्वास्त ते नोटिस 4 अप्रैल ते जवाब तलब। फवाद चौधरी जो चवणु आहे त सूमर ताईं ज़मानत रद्द करण बाबति फ़ैसिलो अची वेंदो। हुकूमत मुबैना परॾेही साज़िश जी जांच लाइ कमीशन क़ाइमु करण जो फ़ैसिलो करे छॾियो। फवाद चौधरी तरफ़ां कानून वारी वज़ारत जो क़लमदान संभालण खां पोइ वॾो एक्शन। हुकूमत किराइण लाइ मुबैना आलमी साज़िश जी जांच लाइ कमीशन क़ाइमु करण जी हिदायत। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद सियासी झगड़ाहण जे ख़ात्मे लाइ इस्टेब्लिशमेंट खे मुदाख़लत जी दावत ॾेई छॾी। तहरीक इंसाफ़ जे समूरनि मेंबरनि खे इस्तीफ़ा ॾियण जो मशवरो। संदसि चवणु आहे त इस्टेब्लिशमेंट खे फौरी तौर मुदाख़लत करे आम चूंडूं कराइण घुरिजनि। मुख़ालिफ़ धुर फासी चुकी आहे। सियासत जे फाइनल राउंड लाइ 24 कलाक अहम आहिनि। हर कलाक में सूरतहाल तब्दील थींदी। मुल्क खे अॻिते वठी वञण लाइ चूंडनि खां सवाइ ॿियो को बि रस्तो नाहे। बाग़ी मेंबर तकनि में वञण जे क़ाबिल न आहिनि। क़ौम जी कहिड़ी तर्जुमानी कंदा। बेइतमादी रिथ जी कामयाबी खां पोइ इमरान ख़ान अबूरी वज़ीर आज़म रही सघे थो।
रमज़ानुल मुबारक जो चंड नज़र अची वियो। सुभाणे पहिरियों रोज़ो हूंदो। मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो चवणु आहे त मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में रमज़ानुल मुबारक जो चंड नज़र अचण जूं शाइदियूं मिलियूं आहिनि। लखी जे कचे वारे इलाइक़े में धाइलनि ख़िलाफ़ ऑपरेशन में एसएचओ शहीद, ॿ एहलकार ज़ख़्मी। मुख़्तलिफ़ ज़िलनि मां वधीक नफ़री तलब। इलाइक़े खे कड़ो। शिकारपुर में क़बाइली झेड़नि जे ख़ात्मे लाइ JWC जी एहतजाजी रैली। अॻवान जो चवणु आहे त शिकारपुर में क़बाइली झेड़ा समूरी सिंध लाइ नुक़सानकार आहिनि। क़बाइली झेड़नि सबबि तालीम बि तबाह थी रही आहे। क़बाइली झेड़ा इंसानियत, अमुन ऐं सिंध जे शऊर लाइ नुक़सानकार आहे। दादू जी अदालत ॿेहर वाक़े बाबति केस जी ॿुधणी 16 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। जवाबदार धुर जे वकीलनि जा दलील मुकमल। उम्मे रुबाब चांडियो जो चवणु आहे त हूअ 5 सालनि खां अदालतुनि जा चकर काटे रही आहे। संदन हौसलो बुलंद आहे, खेनि को बि ख़रीद नथो करे सघे। पाणी जी खोट ख़िलाफ़ सभई आबादगारनि जो कढण खां नंढे शहर ताईं पैदल मार्च धरणो। आबादगारनि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि संदन फसल ठोकरे जो शिकार थी विया आहिनि। शिकायतुनि बावजूदि को बि अमलदार संदन मसइलो हल करण लाइ तयारु नाहे। लाड़काणे में हथियारबंदनि जी फायरिंग, हिकु ॼणो क़तल, फायरिंग में ज़ाल ज़ख़्मी। वाक़े बाद नौजवान अली जदोई जो लाश ज़ख़्मी औरत अस्पताल मुंतक़िल। मते जी वेझो संगावती तकरार तां हथियारबंदनि नौजवान खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। अफ़ज़ल राहाणी जे क़त्ल खां पोइ इलाइक़े में आख़िरी ऐं फ़ैसिलाइती वनडे मैच में ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ 211 रन्स जो टारगेट हासिल करण लाइ पाकिस्तान जी बैटिंग। कप्तान बाबर आज़म ऐं इमामुल हक़ जो शानदार पिचूं।